ज़हर ज़िंदगियाँ। कमदार जी बादशाही जो ख़ैर। अरे जमाल बादशाही हुंदी आ भोतारन जी, असां गरीब कमदारन जी केड़ी बादशाही। कमदार वॾा, असां ॿुधो आहे त भोतारन जे विच में तकरार थी पियो आहे। कंहिं ॻाल्हि कई आहे या ईअं ई ॿुधण में आयो। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, ये ठका न छॾींदा कयो। कमदार का ॻाल्हि थींदी आहे त बर्दक तॾहिं मचंदो आहे। ईअं भला हरू भरू केरु ॻाल्हि छो कंदो? असुल में कमदार भोतार मथां कख रखण थो चाहे। ॻाल्हि लिके या न लिके, भोतार विढ़िया आहिनि या न विढ़िया आहिनि, इन में तव्हां ॿिन्हिनि जो छा वञे? तव्हां ग़रीब जा ॿार आहियो, पंहिंजो कमु कयो, सटिजी न वञो। को मसलो ज़रूर थियो आहे तॾहिं कमदार नटाए वियो। जेका बि ॻाल्हि हूंदी न कुझु ॾींहंनि में साम्हूं अची वेंदी। हाणे ॿई रेस गॾु नथा रही सघनि। हाणे तमामु जल्द इन ज़मीन जी विरासत थींदी। वठ हाणे मथे पठ। रेस कमाल खान ख़ैर में न्यापो कयो आहे। रेस कमाल खान जो न्यापो हुजे ख़ैर थी सघे थो। आलारा जो बिलो करणो आहे, उन लाइ न्यापो कयो अथई। मूंखे पहिरियां ई ख़बर हुई त हालार मस्त उठ बणिजी चुको आहे ऐं इन जे टंगुनि में डावण विझण तव्हांजे वस जी ॻाल्हि ई नाहे। खैरू, जेकर तो हालार खे लेटायो, गफ़ार खान तोखे कुझु बि नथो करे सघे। तॾहिं त तव्हांखे घुरायो अथसि। हा खैरू, असल ॻाल्हि इहा ई आहे। ठीकु आहे राज़न, अॼु मां ओ ताक़त ईंदुसि जंहिं वक़्तु वॾो रेस घर वेंदो आहे। अदा कमाल, अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, घर में मानी खाइण कोन पिया अचो। भला किथे पिया वक़्तु गुज़ारियो? जीजान, नंढो साईं छा ते नाराज़ थियो आहे? कहिड़ी ॻाल्हि ते बि नाराज़ छो न थियो हुजे, इन बारे में तूं न सोच। वञी घर जो कमकार कर। हाज़ुर जीजान, कौन सोचींदुसि। जेकॾहिं इजाज़त हुजे त मां घरां थी अचां, सॼे घर जी सफ़ाई करे छॾी आहे। ठीकु आहे, भली घरां थी अचे, पर मानीअ जे टाइम ते जल्दी मोटी अचे। पहुची वेंदसि जीजा। जेकॾहिं कमाल खान जी नफ़रत ख़तम न थी न, त तुंहिंजनि भाइरनि खे अलॻि थियण खां केर बि नथो रोके सघे। कोठा मां अवतार किथे थो अचां त कमाल घर जो रुख थो करे। मां घर थो वञा त कमाल उता किथे वेठो आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर कमाल मूंखां एॾी नफ़रत छो थो करे। रेस नाराज़ न थी जो, कमाल खान के बाग़ी करण वारा सिर्फ तव्हां ई आहियो। कोठा मां त उन जी चङाई में हां। जवान भाउ जे मथां सॼी दुनिया जे साम्हूं जेकॾहिं हथ खणंदव, ज़ाहिर आहे उनजी दिलि में नफ़रत पैदा थींदी। मुंहिंजा भाउ कमाल खां 100 भेरा वधीक ॾिंग आहिनि, पर मां त उन्हनि जे मथां कॾहिं हथ न खयो। तो में असां में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। तव्हां हज़ारें ग़लतियूं कंदो, वधि में वधि माण्हू शिकायत खणी मूं वटि ईंदा, पर जेकॾहिं असां ग़लतियूं कयूं ऐं कंहिंजे मथां नाहक ज़ुल्म कयोसीं त पोइ माण्हू तव्हां खणी कंहिंजे दर ते वेंदा। जेकॾहिं असांजे मथे ते चङा मुड़िसी जी पग आहे त पोइ चङे मुड़िस जो फर्ज़ निभाइण असांजे मथां फर्ज़ आहे। पर इहा ॻाल्हि कमाल सम्झे कोन थो, ऐं मुंहिंजे सम्झाइण ते हू सम्झे थो त गफ़ार खान मुंहिंजे मथां ज़ुल्म थो करे। ओठा मां कमाल सां जेतिरी मोहबत थो कयां न, कमाल उन खां वधीक मूंसां नफ़रत थो करे। रेस, इन्ही नफ़रत जो कारण भी सिर्फ तव्हां ही आयो। तव्हां कमाल खान जी हिकड़ी मामूली गलती थी उन जे मुंह ते तो घुमाए गोठ जे चौराहे ते बिहारियो वियो। अञा उनजे दिल में नफ़रत पैदा न थी थी। मूं त सोचो त तव्हां उन्ही ॾींहुं अलॻि थी वेंदव, पर इहा कमाल खान खे शाबाश आहे जो हू बर्दाश्त करे वियो। जेको बि ग़लती कंदो उहो सज़ा भोगींदो। जेकॾहिं मां कमाल खे सज़ा न ॾियां हां, ॿियो को ग़लती करे हां, त पोइ उनखे मां कहिड़ी सज़ा ॾियां हां?
ओ मुझो ज़मीर मुते मलामत न करे हां। ओठा इंसाफ सभिनी लाइ बराबर आ। पंहिंजे भाउ लाइ अलॻि ऐं ॿियनि लाइ अलॻि। ओठा मां इहा ग़लती पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि नथो करे सघां। ओठा मूं तोखे इन करे घुरायो आहे त तूं कमाल खे पंहिंजे हिसाब सां सम्झाए। मां कोशिशि कंदुसि रहीस, तव्हांजे विच में जेकी नफ़रत आहे उहा ख़तम थी वञे। साईं मानी खणी अचां? लाल बुख न आहे। जीजा चयो जेकर इनकार करे पोइ बि मानी ॾेई अचीस। जॾहिं मूंखे मानी खाइणी न आहे त पोइ खणी अचण जो कहिड़ो कमु? साईं भला चांहि तयारु करे अचां? चयमि त फ़िलहाल मूंखे कंहिं बि शइ जी तलब न आहे। मूंखे ख़बर आहे साईं, तव्हां नाराज़ थिया आहियो, इन्ही जे करे कुझु बि नथा खाओ। तूं हिन घर जी नौकराणी आहीं ऐं नौकराणी थी रह, मालकियाणी बणजण जी कोशिशि न कर। ग़लती थी वई साईं, तव्हां अजायो पिया नाराज़ थियो। मां वञा थी। ॿी ते मां न ई घणे ॻाल्हाइण जो आदी आहियां ऐं न ई मूंखे घणो ॻाल्हाइण कंहिंजो पसंदि आहे। मूंखे जंहिं शइ जी ज़रूरत पवंदी मां घुरी वठंदुसि, पर ॿीहर मुंहिंजे कमरे में चढ़े थी का बि ज़रूरत न आहे। सकीना खट तां उथंदी कोन ऐं अधु हलण शादीअ जी इजाज़त ॾींदो कोन, ऐं जेसि ताईं शादीअ जी इजाज़त नथी मिले तेसि ताईं असां वारो छोरो असांखे घर में वेहण ई कोन ॾींदो। छोकिरे खे त असां सम्झाए वञूं, पर इहे ओठे वारा इहे चुंगू ॾियण छॾनि न। अम्मा ये ओठे वारा चाहिनि था त इहो रिश्तो फिटी वञे, तॾहिं त अदा चए तो मुंहिंजी शादी जल्दी करायो। इहो त मां बि ॾिसां पियो, अल्लण ई माई सकीना जे हेॾे होॾे थिया त पोइ इहो संग कॾहिं बि कोन मिलंदो। उन्हनि खे त पोइ इहो छोरो गुलाम नोटनि ते संग तोरे ॾींदो। अम्मा जॾहिं सभु ख़बर बि अथे तो पोइ भला कोशिशि करे जल्दी करना अदा जी शादी कराए न। अम्मा अल्लण ऐं सकीना त तारीख़ ॾियण लाइ तयारु हुआ, पर इहो छोरो गुलाम इहो बि त मुड़े न। खैर ईअं था कयूं त माई सकीना ऐं अल्लण खे हली दिलि जो हाल अहवाल था ॾियूं त असांखे ख़ौफ़ आहे। जेकॾहिं तव्हां शादीअ जी तकड़ी तारीख़ नथा ॾियो त पोइ निकाह जी इजाज़त ॾियो। इहा ॻाल्हि तो बराबरि कई आहे। रबन ऐं राणो अचनि त राति उन्हनि सां सलाह करे पोइ हलूं था। मां इन ॻाल्हि खां परेशान आहियां त तूं पंहिंजे भाइरनि ॾे वई गॾजाणीअ ते ऐं गॾजाणी करे तूं वापसि बि आई आहीं, तोखे भाइरनि कुझु कोन चयो? असल में अदा वारा बनी ते वियल हुया, सो इन्हीअ करे भाॼाई सां हाल अहवाल करे मोटी आयसि। कलसुम तुंहिंजी अञा ज़िंदगी आहे, छो जो तुंहिंजा भाइर घर ते मौजूदु न हुआ, तॾहिं त तूं जीअरी ते वापसि अची वई। जेकॾहिं तो वारा भाइर घर में हुजनि हा पोइ तूं जीअरी वापसि न अची हा। भाॼाई ॿुधायो त अदा वारनि जी कावड़ कुझु घटि थी वई आहे। तूं चईं थी, पर मूंखे एतबार कोन थो अचे त को तुंहिंजे भाइरनि जी तुंहिंजे मथां कावड़ घटी हूंदी, घटण जे बजाए वधी हूंदी। हिकु चकर मां ॿीहर वेंदसि, जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त। भला इहो ॿुधाए त कॾहिं वेंदी? मुनासिब वक़्तु ॾिसी करे वेंदसि, इन करे त तोखां पहिरियां इजाज़त घुरां थी। भाइरनि जे घर वञण खां ये अलार खान तोखे कोन रोकींदो। असांजी दुश्मनी मर्दनि जी आहे, उन में औरतुनि जो कहिड़ो ॾोह? मर्द मर्दनि सां पुॼी पवंदा, पर मूंखे इहो ख़ौफ़ आहे किथे न मर्दाणे झेड़े में तो औरत खे नुक़सान न पहुचाइनि। मूंखे पूरी पक आहे मां जॾहिं बि उन्हनि सां मिलंदसि त हू मूंखे माफ़ करे छॾींदा। जेकॾहिं पक थई त पोइ भल मिली अच, मालिक मुंहिंजो तोसां भलाई कंदो। हाणे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। पैसनि जी ज़रूरत आहे? कुझु ॾींहं थिया आहिनि, लख रुपयो वठी वियो आहे। अरे तूं सम्झी छा थो पाण खे? असां वटि पैसनि जी खाण आहे जो तोखे कढंदा ॾींदा वञूं? खाण न आहे बाबा, खाण न आहे, पोइ बि तव्हां पैसनि में पूरा पिया आहियो, ख़बर आहे मूंखे। असांखे पैसनि जी परवाह न आहे, पैसनि में असां तोखे पूरे छॾींदासीं, पर पहिरियों न रबन जो रिश्तो पंहिंजी भेण सां ख़तम कराए। कहिड़ो रबन निकाह कयो आहे जो तुंहिंजो ह्या थो फाटे? ॻाल्हि इहा न आहे गुलाम, जेकॾहिं तूं नाकाम वञी थो त पोइ इहे पैसा असांजा केरु ॾींदो?
बाबा जेकर मां नाकाम हुयुमि न हिकु खो ॿीण भरे ॾींदुमि इहो तव्हां मुंहिंजो वाइदो आहे। हा भरे त ॿीण ॾींदे पर उहे पैसा आणींदे किथां? हे रे पंहिंजो घर विकिणी तव्हांजो कर्ज़ लाहींदुमि तव्हां हुन ॻाल्हि खां छुटल आहियो, इहो मुंहिंजो कमु आहे। हा ॾिस गुलाम, असां इहो नथा चाहियूं त तुंहिंजो घर विकिणो ऐं तव्हां घर भाती दर पदर थियो। असां त तोसां मिटी ॻंढण था चाहियूं। तूं सिर्फ़ कोशिश इहा कर त इहो रिश्तो रबनि सां न पर असां सां थिए। ॻाल्हि पैसनि जी बि न आहे, भली लख लुटिजी वञनि, ॻाल्हि आहे इज़त जी जेकी असां तारण चाहियूं था। पर हिकु ॻाल्हि यादि रख, जेकॾहिं कंहिं बि ओठे जी इज़त मथां आङुर खईं त मुंहिंजो नालो अथई ओठो। मां हणंदो आहियां सोटो, अहिड़ो हणंदो आहियां सोटो जो बकरी बेकटी न करे। गुलाम जेको वाइदो कंदो आहे सो पूरो कंदो आहे, मिटी तव्हां सां ई थींदी। हा तूं बेफ़िकिर ओठा, बाक़ी रबन भले वटि जुतियूं घसाईंदो। घणा पैसा घुर्जन? अयो कुर्बान, हा बस 1 लख। हा करे छा तो लख? हा हा कड़ा घणा बाबा, बस पूरो लख बस। ठीक आहे गुलाम, तूं पंहिंजी घरवारी समेत अॼु शाम जो अचिजां, वेही आमो साम्हूं ॻाल्हाए वठंदासीं। उन खां पोइ लख त छा, असां तोखे 2 लख रुपया बि ॾींदासीं। हा पोइ ठीकु आहे ओठा, शाम पहुची वेंदासीं असां। ठीकु आहे दादा, हिन सुनीअ मथां लख रुपया पाण लोटायूं पिया, सुभाणे खां हेठि मथां थी वञे त पोइ निड़ीअ ते लत रखी इहा जॻह लिखाए वठंदोसांसि, सोबे इन्हनि 2-3 लखनि जे एवज़। कमु जेको बि करी न पक्को कजाए। ही जेको कुझु कयां पियो लुकमान, तुंहिंजे लाइ त कयां थो। इहो गुलाम शाम घरवारी समेत ईंदो, पोइ ख़बर पवंदी त हिन सां हिन जी घरवारी शैतानी कमनि में गॾु आहे या न। जेकॾहिं हिन जी घरवारी गुलाम जो पूरो पूरो साथ ॾे थी त पोइ तूं पक सम्झ त तुंहिंजो रिश्तो हिते पको ई थींदो। इहे ई ज़ाल मुड़ुस पोढ़े ऐं पोड़ी जी निड़ी मथां रखंदा लत, तॾहिं थींदो रस्तो साफ़। छोरो सुतो पिया? अरे उथ उथ, छा तने भाग खयो अथई? हलो ने खाटी रही पिया, केरु कंदो? जान जॾे केरु भाई अठ काना खणंदो? अरे तूं ऐं मां कंदासीं, बाक़ी केरु कंदो? मां कोन हलंदो मैं, मूंखे अॼु तप सभा 63 जो चढ़ियो अथई। वञ अबे अम्मा खे वठी अच, उहे पाण खाटी खणंदा, बाक़ी मूं मां त हिकिड़े लपे जी उमेद न सम्झाए। जाई ए कुरान हल पोइ त मरी वियासीं। अरे मथां पाणी अचण वारो आहे, जेकर खाटी कान कईसीं न त पोइ त भोतारा सॼा ॼूंढा ई पटे छॾींदो। भोतार ॼूंढा पटई या खल पुटी था लाई, अॼु बा मां हिकिड़ो लपो बि मिटीअ जो कोन हणंदो मैं। अरे उचरिया, खाटी त हर हाल में असांखे खणी आहे। को ॿियो बंदोबस्त कर, को ॿियो बंदोबस्त कर। दा ॿियो बंदोबस्त हा ठीकु आहे, मां ॿियो बंदोबस्त कयां थो, पर तूं रुगो एतिरो कमु कजां, ही कोडर खणी हली रुगो वाटर ते वेझा त मां ॿियो बंदोबस्त करे अचां थो। ठीकु आहे? हा हालात वाटर ते, पर उते बि हली सुम्हंदो मैं, मथां चइजां त को 2-3 लपा हणंदो, ज़रो बि कोन हणंदो। अरे पंहिंजो अच्छो मुंहुं कजां, सुम्हजां, पर वञजां ज़रूर। मां ॿियो बंदोबस्त कयो अचां। हा तूं हल पई थई कोडर। नियत सां कमु कर, नियत सां। वही माल जो ख्याल कर, असांजे मथां छो बीठो आहे? रेल कराईंदो, पादर खाईंदो, पोइ माल जो ख्याल कंदो। वन हे निभागो वरी हेॾे काॾे कमु कर। ॿियो हाल संगत, कम के लाइन पे आयो ना? हाँ यार, पानी पियो अचे, कमदार चयो हर हाल में खाटी मुकमल कयो, जंहिं बि राह आई उन जी खल लथल हूंदी। तव्हां पंहिंजी खाटी खणी छॾी? कॾो को खणी छॾी, तव्हां यार थी थोरी हूंदा। हाणे घर तो वञी जा? न घर कोन थो वञा, मां त तव्हां सभिनी खे वठण लाइ आयो आहियां। त असांखे पर छो? यार रमन, असल ॻाल्हि इहा आहे त खजीअ जो थोरो किरी पियो, तार बार कटे सफ़ा सिधो करे छॾे थी, पर यार असांखे खजे कोन थो। सोचियुमि त भला संगत खे वठी वञा। हाणे यार वारो कयो, हली हथा मुराई कयो त फसल मां थोरो कढी ॿाहिरि उथलायूं। हिकु ॾींहुं त भोतार ॾिठो, सफ़ा खल पुठीअ लाइ छॾींदो। हा
हलो भला हथ हथ करे थोड़े के कढूं। हाँ हाँ हलो हिकु डर बि खयूं हल मथां खां हेठां ई मथां ई छिलणी पए खण खण। न ॼाण त असांजी क़िस्मत में छा लिखियल आहे अमा। सॼी ज़िंदगी ॾुखनि ऐं सूरनि में गुज़री वई। जॾहिं सुख ॾिसण जो वक़्तु आयो त तूं खट ते किरी पई। बसि अमा जेका मालिक जी मर्ज़ी उनजी रज़ा में राज़ी रहणो आहे। उनजी रज़ा ते राज़ी आहियां अमा, पर अदा जी शरारतुनि खे केरु मुंहुं ॾे। अमा ॾिसे नथी हाणे हू सुधरी विया आहिनि। राति ॾींहं मुंहिंजी कीअं ख़िदमत था कनि। हिन ख़िदमत पोयां उन्हनि जो मक़सदु आहे। जेकॾहिं हू सुधरी वञणा न त मुंहिंजी शादी जी इजाज़त ॾेई छॾनि, पर अदा ईअं कोन कयो। हिन करे मूंखे उन्हनि ते शक आहे। तोसां नथो ठहे न, इन करे तोखे बदनीयत थो लॻे, पर मूंखे पूरी पक आहे धीअ हू हाणे सुधरी वियो आहे। अदा जी चालुनि खे तूं नथी सम्झी। अदा जो त सॼो ज़ोर आहे त रबनि सां मुंहिंजो रिश्तो फिटे। अमा तोखे इहो ख़ौफ़ आहे न, अचे राति तुंहिंजो पीउ ऐं भाउ, उन्हनि खे मां चवंदसि त हू मूंखे छॾे ॾियनि, रबनि खे तुंहिंजी शादीअ जी इजाज़त ॾेई छॾनि। भली तूं ज़ोर लॻाए ॾिसंदा, पर अदा इहा ॻाल्हि कॾहिं बि कोन मञींदो। रहंदो तुंहिंजी बीमारी जो बहानो करे ॻाल्हि खे टारे वेंदो। इहो बहानो अमा मां कोन थियणु ॾींदसि, तूं बेफ़िक्र थी वञ। भोतार जो माण्हू हो, तव्हां ॿिन्ही खे भोतार घुरायो आहे। अब वरी छा करे आया आहियो? ओ मां कुझु बि न आहे कयो। पोइ तव्हांखे भोतार छो घुरायो आहे? थी सघे थो त भोतार कंहिं ॻाल्हि में मथां मुझी पियो हुजे, सलाह करण लाइ घुरायो अथई। सॼे मुल्क में तव्हां ॿ दाना हो जंहिंसां भोतार सां सलाह कंदो। बाबा दाना आहियूं तॾहिं त सलाह करण जे लाइ असांखे घुराए थो। इहा ख़बर तूं तव्हां वापसि अचण खां पोइ पवंदी त केतिरा दाना आयो। अदा हलूं 2 मिंट था साथ खणण ॾे, हलूं था। भोतार भॻो तुरे थो वञे। दिल जा कर, अॼु तुंहिंजो इहो बरो त भोतार लाहींदो न। जाई कुरान अदा हेड तेल गरम करे रखां। हाँ हो मां करे छॾ, इन्हीअ जी त ॾाढी ज़रूरत पवंदी। तो छा सोचो कलसू? मुंहिंजो इरादो त पको आहे साईं, पर तो मथां मूंखे भरोसो नथो थिए। तोखे भरोसो ॾियण लाइ मूंखे छा करणो पवंदो? कुझु अहिड़ो जीअं मूंखे तो मथां पूरो यकीन थी वञे। मस्जिद में हली तूं मूंखां हले साईं ते हथ रखणु चाहीं थी? मूंखां अहिड़ी ॻाल्हि त नाहे कई मुंहिंजा साईं। तोखे मूं मथां भरोसो करणो पवंदो कलसूं। मां सिर्फ़ु हालार खे रस्ते तां हटाइण थो चाहियां। तूं हालात खां कमज़ोर त नाही, पोइ तूं इहो कमु मूंखां छो पियो वठी? मां हालार खां कमज़ोर न आहियां। जेकॾहिं मूं हालार खे मारियो त अदा वॾो इंसाफ़ ख़ातिर मूंखे मारे छॾींदो। पोइ तूं शादी कंहिंसां कंदी? जेकर मूं हालार खे मारियो त छा पोइ मूंखे बख़्श कयो वेंदो? तूं हालार खे ज़हर प्यारे घरां ॿाहिरि निकिरी, मां तोखे अहिड़ी जाइ ते खणी वेंदुसि ते हालात त छा पर अदा या अदा जा मलाइक पुठे पहुची नथा सघनि। मसइलो हल कराए पोइ मां तोसां निकाह कंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। ठीकु आहे मुंहिंजा साईं, पर हा मूंखे अञा कुझु ॾींहुं मोहलत खपे। तूं सोचे वठ, मां अञा बि इंतज़ार करण लाइ तयारु आहियां। कमाल खान वो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे छॾींदो, कॾहिं बि न। ही छा था चवनि? अलाए रेसोड़ा असां त हिते हुयासीं न, पर अलाए छा था चवनि तव्हांखे? छा था चओ? अरे तव्हां एॾा ठाहूका हो जो माण्हुनि खां ज़बरदस्ती कमु कराईंदो। ॿुधा हा खाटी खाटी वारी दाल अथई। अरे अच्छा खाटी वारी दाल। रईसोड़ा असुल ॻाल्हि इहा आहे त ज़मीन तव्हांजी, वाटर तव्हांजो, खाटी बि तव्हांजी। असां वरी हिननि खे कहिड़ी पंहिंजे बाबे जी क़बर खोटाई आहे? बकवास बंदि कर। पिणे जी क़बर खणी पई न त मां तव्हांखे 100 माण्हू ॾींदुसि। भोतार अबे जी क़बर खुटण जे लाइ 100 माण्हू ॾींदे, बाक़ी जेकॾहिं 2 छोरनि खां खाटी था खणायूं त छितो थी पियो। ही कहिड़ी बकवास थो करी?
रईस वॾा, अधे जे चवण जो मतिलबु इहो आहे त बाबे जी क़बर लाइ तव्हां असांखे 100 माण्हू न ॾिजो। कमदार लठ त वरते करे खल लई हुई पुट, वो तर चितो आ सटे छॾींदो। जाई सुरा ऐं तव्हां जेकर अहिड़ी ग़लती कयो न त वण सां ॿधी कुटींदोसांव। काठिया बदकाना था खणाया त तव्हां अची रईस खे दाह ॾिनी आहे। तव्हां रुगो हाणे ॿाहिरि था चो, हेॾे अचु त सही ॿाहिरि तो। वो बा कसम सां मूं दाह न ॾिनी बाबा। मूं बि दाह न ॾिनी यार। ओदा जी सभिनी जी सार लांदासीं, रुॻी ॻोठ खां ॿाहिरि अचनि। ख़ैर आहे, उस बात भोतार वॾे उखेड़े छॾिया आहिनि, लाह कढी छॾियासीं। जाई पुरान सॼो ॾींहुं मोबाइल तज़त में कमकार खां गोरियूं खायूं, सॼो ॾींहुं घर में वेठो आहे। मानी खणी आ मुंहिंजे लाइ, बुख लॻी आहे मूंखे। आणिया थी मानी, आणिया थी सब्र त कर न, तूं बि थोरो साह त पट। बाबा तूं इहो त ॿुधा फ़ैसिलो कीअं थियो? फ़ैसिलो वरी कहिड़ो? रब ने राणे वॾेरे जे हारिन खे ॾिनो कुटको। रईस वरी रब ने राणे खे घुराए अहिड़ो त ठहूको कुटको कढनि जो। इन सटके खां पोइ भला रबन राणे वारा सुधरी विया आहिनि? हाणे इहे ॿई जॾहिं सुधरिया न त सिज ओलह खां उभरंदो। हाणे तूं उन्हनि जो सुधरण खे छॾ, तूं हाणे छोरे खे सुधार, छोरे खे सुधार। हा ॾींहों ॾींहुं खरंदो पियो वञे। छोरा माणे छा थी चवे? बाबा तूं रईस खे चई करे नौकरी वठाए ॾे, मां नौकरी करण लाइ तयारु आहियां। जे भोतार तोखे नौकरी नथो ॾे त पोइ छा तूं ॿियो कमकार न कंदे? रबन मूं ॿुधो आहे त भोतार तोखे ॾाढो कुटियो आहे। हा कोई अहिड़ा कम कंदा ई छो आहियो? ख़बर थी त मां केतिरी परेशान हुयसि। ओ मुंहिंजी राणी, ओ मुंहिंजी प्यारी, तूं परेशान न थींदी कर। भोतारी मार त असांजे बुत जी ख़ारिश बि न आहे। हा भले तुंहिंजे बुत जी ख़ारिश न बि लहे, पर मूंखे त खुटको थींदो न। ठीकु आहे साईं, अॻिते अहिड़ो को बि कमु न कंदुसि, बसि न। रबन मुंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री आहे, तोसां मङणी खां पोइ वञी सुख जो साह खयो अथमि। जेकॾहिं तोखे कुझु थी पियो पोइ मुंहिंजो छा थींदो? तूं बेफ़िक्र रह मुंहिंजी राणी, मूंखे कुझु बि कोन थींदो ऐं मां तोखे बि कुझु थियणु कोन ॾींदुसि। अता ई भाॼाई असांजो रिश्तो फिटाइण जे चक्कर में आहिनि। तूं राति चाचा ऐं चाची खे मोकिल त जीअं अम्मा ऐं बाबा ते पूरो ज़ोर रखण त हू असांजी शादी जी तारीख़ ॾेई सघनि। ॿियो हुकुम मुंहिंजा साईं। रबन जेकर मां तुंहिंजी न थियसि न त मां मरी वेंदसि। मीरा, जेकॾहिं तोखे हासिल करण लाइ पूरी दुनिया खे बाहि लॻाइणी पई न, लॻाईंदुसि, पर तोखे हासिल करण लाइ मां कॾहिं बि माठ करे कोन वेंदुसि। इहो तुंहिंजे इन रबन जो तोसां वाइदो आहे। हाणे मां हलां थी, पर हा राति कीअं बि करे चाचा ऐं चाची खे ज़रूर मोकिलजां। अची वेंदा मुंहिंजा साईं, अची वेंदा। रुगो अचण न, पर उन्हनि खे पढ़ाए अहिड़ो त पक्को करे मोकिलजां त जेसीं ताईं अम्मा ऐं बाबा शादी जी तारीख़ न ॾियनि तेसीं ताईं चाचा वारा उन घर मां उथण ई न। हाज़ुर मुंहिंजा साईं, मां त अम्मा ऐं बाबा खे हंध विहाणा ऐं रिलियूं सभु साण करे तव्हां ॾांहुं मोकिलींदुसि ऐं हुनखे चवंदुसि त तई वञी असुल लेटी पओ। जेसीं ताईं तव्हांखे शादी जी तारीख़ नथी मिले न कोन उथिजो, भले तव्हांजे मथां धब ॼमी पवंदी। ओ ईअं ई करणो थी। ईअं ई थींदो मुंहिंजी राणी, को बि ख़ौफ़ न। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।